ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं वाक़े पंजाब जिला के फतेहपुर कमाल में 3 सगा भाई वाह में विझंदे बुॾी विया। अफ़सोसनाक ख़बर आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े पंजाब जिला के फतेहपुर कमाल में 3 सगा भाई वाह में विझंदे बुॾी विया। अबू बकर 5 वरियनि जो उस्मान ऐं 3 वरियनि जो मोहम्मद अली फौतन में शामिल आहिनि। पुलिस ऐं रेस्क्यू टीम टिनी भाइरनि जा लाश वाह मां कढी अस्पताल पहुचाया। टिनी भाइरनि जा मड़ घर पहुचण ते संदन घर में कोराम मची वियो। अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। अफ़सोसनाक ख़बर आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े पंजाब जे इलाइक़े फतेहपुर कमाल में 3 सगा भाइर वाह में विझंदे बुॾी विया। अबू बकर 5 वरियनि जो उस्मान ऐं 3 वरियनि जो मोहम्मद अली फौतन में शामिल। पुलिस ऐं रेस्क्यू टीम टिनी भाइरनि जा लाश वाह मां कढी अस्पताल पहुचाया। टिनी भाइरनि जा मड़ घर पहुचण ते संदन घर में कोहराम मची वियो। अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े पंजाब जिला के फतेहपुर कमाल में 3 सगा भाइर वाह में विझंदे बुॾी फौत थी विया आहिनि। अबू बकर 5 वरियनि जो उस्मान ऐं 3 वरियनि जो मोहम्मद अली फौतन में शामिल। पुलिस ऐं रेस्क्यू टीम टिनी भाइरनि जा लाश वाह मां कढी अस्पताल पहुचाया। टिनी भाइरनि जा मड़ घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। अफ़सोसनाक ख़बर आहे। अपडेट कंदासीं नाज़रीन वाक़े पंजाब जिला के फतेहपुर कमाल में 3 सगा भाइर वाह में विझंदे बुॾी विया। अबू बकर 5 वरियनि जो उस्मान ऐं 3 वरियनि जो मोहम्मद अली फौतन में शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शफ़ी मोहम्मद खोसो। जी शफ़ी मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? हाँ जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पंजाब जे इलाइक़े फतेहपुर कमाल में जेके 3 सगा भाइर हुआ उहे वाह में वहिंजण दौरान बुॾी फौत थी विया आहिनि। बुॾी वञण में 7 वरनि जो अबू बकर, 5 वरनि जो उस्मान ऐं 3 वरनि जो मोहम्मद अली शामिल आहे। इतला ते पुलिस ऐं रेस्क्यू टीम वाक़े वारे हंधि पहुची रेस्क्यू करे बुॾी वियल टिनी भाइरनि जा लाश कढी अस्पताल मुंतक़िल कया, जिते डॉक्टरनि पारां फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। ऐं होॾां टिनी भाइरनि जा मड़ घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो आहे ऐं अमड़ खे बेहोशी जा दौरा पवण लॻा आहिनि। इलाइक़ो सोगवार माहौल बणिजी वियो आहे। जी ठीकु आहे शफ़ी मोहम्मद, अव्हां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।